ये तो नाज़रीन हींअर असां मौजूदु आहियूं गाजूखाल लॻ ॻोठ लश्कर खान लाशारी में। हितां जो पोरियत बलूचिस्तान वियो एहसान लाशारी, उन सां गॾोगॾु 2 ॼणा सिंध जा ॿिया नौजवान बि हुआ। उन्हनि खे पुलिस मुबैना फ़ौरी मुक़ाबिलो ॼाणाए हाफ फ्राई करे ऐं हुनजी टंग कटे छॾी आहे। उन्हनि हवाले सां जॾहिं हीअ वारसनि वटि हुनजा फोटेज ऐं तफ़सील पता त उते किहाट पहुची विया। उन हवाले सां असां सां हींअर मौजूदु आहिनि हुनजा घर धणी। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ अलमनाक वाक़ियो कीअं पेश आयो। असां की करा ईद मुझे अबू है ना अच्छा छो वयो लटे गिने दाई सब कुछ दे दाई बलूचिस्तान छो वयो मनी दे लाए। अच्छा हाणे पोइ कॾहिं वापसि ईंदो। अले ता तेरा छडन अदा हे हाणे ॾिस कुरान ॾिसे थो पियो मुंहिंजो भाउ वियो हो ज़मीन जे लाइ। हे हुनजा हुया नंढड़ा बचड़ा माना हर पे जे हिसाब सां हिते असां ग़रीबनि खे केरु हार पोइ न पियो ॾिए। जॾहिं ओॾे वियो हर पे जे लाइ उते ज़मीन बि हुनखे मिली अचे पियो पंहिंजा बच्चा वठणु मोटी माना ईद करे बचाए थो मोटाए वञे हा ओॾे उते माना जाफराबाद मां उतां हुनखे खणी बेगुनाह गाॾीअ खां लाहे 3 गोलियूं बि हयूं अथनि। जेको एशो आहे इसाक खोसो ऐं DSP आहे सदोरो लाशारी। इन ॿिन्हिनि माना भड़वत वञनि ॿधिजी माना मुंहिंजे भाउ खे ख़तमु कयो अथनि। उन्हनि जूं टंगूं माना 3 हमरा पाण में गॾु हुया, 2 हुनजा दोस्त हुया। उन्हनि जो बि ओॾे वियो चकर जे हिसाब सां माना घुमण जे हिसाब सां उन्हनि जूं बि हिननि टंगूं कटाए फिटी कयूं हिन। हाणे इहो ज़ुल्म हिननि असां सां छो कयो आहे। हाणे हे मासूम हुनजा बचड़ा हे छा कमाए हिननि खे खाराईंदा। इन मुड़ुस सां ही वाक़ियो कीअं पेश आयो। भाऊ मुंहिंजो मुड़ुस मज़दूरी जे लाइ वियो, बनी वठणु वियो। बनी जे लाइ माना मोटियो अचे पियो बचनि खे वठणु। बनी मिली हिनखे अचे पियो ईद करायां बचनि खे ट्रपड़ खणी वञा ओॾे त माना मोटियो अचे पियो रस्ते ते माना इन पुलिस वारनि इहो कमु कयो आहे। मुंहिंजे मुड़ुस खे पकिड़े एहसान लाशारी खे पकिड़े माना इहो कमु कयो अथनि त हिनखे 3 गोलियूं बि हयूं अथनि ऐं हिन जी टंग बि इन्हनि कटी आहे इसाक खोसो ऐं सदोरो लाशारी। हाणे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त माना जेके सिंध जा वॾा आहिनि ऑफिसर सभिनि खे इहो आहे IG आहिनि DIG आहिनि जेके बि आहिनि सभिनि खे माना मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे ख़ुदा वास्ते। मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि। बलूचिस्तान जी हुकूमत खे चऊं था त असांखे नोटिस ॾियूं वञे असांजो इंसाफ़ कयूं वञे। हे क़ुरान ॾिसे थो मुंहिंजो मुड़ुस बनी जे लाइ वियो। हे क़ुरान पाक आहे मुंहिंजे मथे ते मुंहिंजो रोज़ी जे लाइ वियो त मां बच्चा पंहिंजा सुखिया कंदुसि। मुंहिंजे खे इहो ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। असांजो बचड़ो ग़रीबत जे करे हितां वियो चईंसि बनियूं झलींदुसि बच्चा ग़रीब आहिनि नंढड़ा आहिनि इन्हनि जो न लटो आहे न कपिड़ो आहे। इन्हनि खे मां ईद करायो पोइ इहा ईद जो तोहफ़ो असांखे ॾिनो बेगुनाह। असां उन्हनि खे इहो अर्ज़ु कयो आहे त असांखे सर्टिफिकेट ईंदड़ ऑफिसनि मां वठी अचनि त असांजो हक़ बि थिए त छुटी बि अचे उन्हनि खे सज़ा मिले। असां इहो ई अर्ज़ु कयूं था वॾे ऑफिसरनि खे। असांजो असां सां इहो ज़ुल्म छो थी वियो आहे। हाणे गवर्नमेंट जेको बि आहे न हाणे असांजे जेके धक धणिया अथनि हाणे त घुमण जे लाइक़ु न आहे। असांखे खाराईंदो बि केरु कोन खाराईंदो न। हाणे एतिरो करनि त असांजे जेके छॾनि त सही न उहे बि नथा छॾनि। उन्हनि खे छॾनि त असां ईद कीअं कंदा असांखे ईद खां इहो तोहफ़ो ॾिनो अथनि असांखे केरु कोन ॾींदो। असांजो पीउ हुयो असांखे ॾींदो हुयो न हाणे केरु ॾींदो असांखे केरु कोन ॾींदो। चाचा आहिनि चाचा आहिनि मामा आहिनि पंहिंजा बच्चा खाराईंदा जा असांखे खाराईंदा। हिते बनी वठणु वियो हो न पोइ असांखे चयो ईद हुते करंदासीं। पोइ हुतां जो हिते आयो असांखे वठणु आयो पियो। पोइ हुते मुंहिंजे बाबे खे पकड़ी अथनि 3 गोली मारे हुनजी टंग बि पुलिस कटी अथनि। हाणे खाइण वारो हीउ कमाइण वारो हीउ हुयो मुंहिंजो बाबो। 3 असांजा नंढड़ा भाई हीअ असांखे खाराईंदा। हाणे केरु असांखे खाराईंदो। कैमरामैन राजा शजर सां गॾु बादशाह जान गाजूखाल।